से जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा उन वक्त में इहो ही फरमायो त न तोखे भी हक़ न आहे न को हिन खे हक़ आहे। यज़ीद खे इन ॻाल्हि ते कावड़ लॻी थी मूंखे हक़ आहे चई न तोखे हक़ न आहे। हाणे जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ॿुधाएसि थी त हाणे हींअर तोखे ख़बर न आहे तोखे को हक़ कोन्हे जेसि ताईं तूं असांजे मिलत ऐं मज़हब में रहंदे तोखे हक़ कोन्हे को। हा असांजी मिलत खां निकिरी वञ पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। इहो जो जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा यज़ीद खे चयो आहे। यज़ीद चए थो तूं ऐं तुंहिंजो पीउ दीन खां निकिरी विया आहियो मां छो निकिरां। जनाब सईदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा फरमाई थी तुम कज़्ज़ाब इब्न कज़्ज़ाब आहे। तूं दीन खां निकिरी वियो असांजो दीन दीनुल्लाह मुंहिंजे बाबे जो दीन दीनुल्लाह दीन अबी व दीन अखी मुंहिंजे बाबे जो दीन अल्लाह जो दीन मुंहिंजे बाबे जो मुंहिंजे भाउ जो दीन उहो दीन आहे जंहिं ते तूं हींअर हली करे पाण खे मुसलमान थो सॾाए। जनाब ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो इख्तिजाज त मुंहिंजे बाबे ऐं मुंहिंजे भाउ उन दीन ते हली दीन इख्तियार कयो आहे जो अल्लाह जो दीन आहे उन ते तूं बि हली हींअर पाण खे मुसलमान थो सॾाए। जेसि ताईं मुसलमान सॾाईंदे तोखे हक़ न आहे। इहो ई हक़ीक़त में उहो दीन आहे जंहिंजे करे अहल बैत अलैहिस्सलाम रसूल सां बि वाइदो कयो ऐं यको चवंदा आया आहिनि त असां हर शइ खे कुर्बान करे हिन दीन खे बचाईंदासीं। ऐं सीरत तारीख़ में बि असांखे ईअं मिले थो त मौला अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम खां वठी हर इमाम तक़रीबन इहो दीन ते हर शइ खे कुर्बान करे अल्लाह जे हिन दीन खे बचायो। इहो ई असुल उहो दीन हुयो जंहिं दीन जी ख़ातिर 1,24,000 पैगम्बर जी अजर जनाब अहल बैत अलैहिस्सलाम जो दीन करार थो थिए। जेकॾहिं इनखे मां जीअं मिसाल तौर जेकॾहिं खे छॾे ॾिनो वञे हा रसूल खां बाद हक़ीक़त में हींअर बर्बाद थी वञे हा। हिकिड़ी मिसाल अर्ज़ु करे छॾियां जे साम्हूं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद जंग सफ़ीन में तारीख़ वारा लिखनि था जंग सफ़ीन में मौला अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम छो जो जंग सफ़ीन 14 महीना लाॻीतो हली आहे। इन में विच में फुर्सत ई कान्हे। 14 महीना जंग सफ़ीन थोरो अर्सो कोन्हे। हाणे 14 महीना जंग सफ़ीन हली आहे इहो बि तव्हांखे मालूम हुअणु खपे। हज़रत सलवात बाबा महिरबानी करे नारो बि हणंदा अचो। हिकिड़ो सी वरी मुंहिंजी सादी तकरीर को माण्हू हरे सलवात इहो बि अव्हांखे मालूम हुअणु खपे त बनी उमैया दीन ते 94 साल हुकूमत कई आहे। बनी उमैया जी हुक्मरानी 94 साल बनी अब्बास जी हुक्मरानी 240 साल। ऐं ज़ाहिर आहे सभई सम्झूं था त बनी उमैया या बनी अब्बास अहल बैत सां कहिड़ो सुलूक रखियो आहे। इन करे हे तक़रीबन 350 साल थी वियासीं। 350 साल बनी उमैया ऐं बनी अब्बास जी हुकूमत रही आहे ऐं इन अरसे में मौला अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम खे सिर्फ़ 4 साल ऐं 6 महीना या 8 महीना हुकूमत मिली आहे। उन में जनाब मौला अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम खे रुगो जंगल में मसरूफ़ रखियो अथनि त जंगल में हुजे इन दिफ़ा में लॻो पियो हुजे को कमु न करे सघे। इन करे मौला अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम 14 महीना ही जंग सफ़ीन आहे ऐं असहाब सगरा बि घणा ई परे निकिरी विया हुया जिते हाणे फॾो झेड़ो घणो थी वियो आहे। इन करे के निकिरी वञो के यमन विया हलिया के शाम विया हलिया के बसरे विया हलिया के परे परे निकिरी विया। हाणे मौला अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम असल में माविया पंहिंजी हिमायत में सभिनी साहबनि खे लेटर लिखिया त हीउ वक़्तु आहे मुंहिंजो हींअर अची मुंहिंजी ताईद कयो।
इन करे मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम भी उहे सहाबी जेके हितां हलिया विया हुया सभिनी खे हिते घुरायो हुयो। तारीख़ वारनि ईअं लिखियो आहे त सभई सहाबा जंगे सफ़ीन में आख़िर में अची इकट्ठा थिया हुया। त मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम सहाबनि सां हिकिड़ी ख़ासि कचहरी रखी आहे और सभिनी सहाबनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान ॾसियईं त रसूल फिलाणी जाइ ते तव्हांखे छा चयो हुयो, फिलाणे मक़ाम ते छा अर्ज़ु कयो हुयो, छा हुकुम ॾिनो हुयो, फिलाणी जाइ ते मौला अली सभई हवाला ॾेई सभिनी सहाबनि खे इहो यादि पिए ॾियारियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांखे छा चयो हो मुंहिंजे बारे में। सभिनी इक़रार में कयो त वाक़ई असां कीअं चयो हो। इन करे जनाब मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम सभिनी सहाबा खे इहो चयो त जॾहिं रसूल तव्हांखे चई वियो त हाणे तव्हां इन ॻाल्हि खां छो फिरी विया आहियो, छो रसूल जी ॻाल्हि ते अमल नथा कयो। बहरहाल इन ख़ुतबे में मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम हाणे असांखे न आहे इहो एतिरो ॾिसूं था त नमाज़ जो टाइम थी वियो ज़ोहर जो ऐं अञा बि अधु कलाक खनि अॼोके हिसाब सां लेट बि थी वई। मौला अली अलैहिस्सलाम फरमायो हर कोई हाणे पंहिंजे पंहिंजे ग्रुप सां नमाज़ पढ़े, जमात सां नमाज़ पढ़े, मगर सभिनी सहाबा चयो त तुंहिंजे हूंदे ॿियनि जे पोयां नमाज़ कोन पढ़ंदासीं। हाणे इन करे मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम अज़ान ॾियारी आहे, नमाज़ पढ़ाई अथसि। हाणे तारीख़ में सभिनी तारीख़ तबरी वारनि, बुखारी वारनि, मुस्लिम वारनि, सभिनी हदीस जे किताबनि वारनि सभिनी इहो लिखियो आहे त मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम अज़ान खां बाद सभिनी खे नमाज़ पढ़ाई। हाणे मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जॾहिं नमाज़ पढ़ाई ऐं सलाम वाराई त सभिनी सहाबा हिकदमि नारे तकबीर बुलंद कयो त अल्लाहु अकबर। ऐं नारो कंहिं न कंहिं मुनासिबत सां या कंहिं ताजुब जी जाइ ते हणबो हुयो, हरू भरू कोन नारो हणंदा हुया। इन करे हाणे जो पुछियो वियो तव्हां नारो छो हयो अथव, सभिनी साहबनि जो त ज़करना हाज़ा सलात रसूलुल्लाह, असांखे अॼु अली रसूल वारी नमाज़ यादि ॾियारी आहे। हाणे सभिनी किताबनि में लिखियो अथनि इहो त जनाब अमीर जे लाइ सभिनी साहबनि चयो त असांखे अॼु अली रसूल वारी नमाज़ यादि ॾियारी आहे। हाणे ख़ुदा जे वास्ते अपील आहे, सभिनी खे सोचण जी जाइ आहे। सभु पाण खे सियाणो पढ़ियो लिखियो सम्झो था। 23 साल रसूल नमाज़ पढ़ी लसियो आहे, जंगल जे मैदान में, ॻोठ में, घर में, मींहुं बारिश। ऐं जमात जी रसूल एतिरी ताक़ीद कई आहे त उहो जमात में अचो। तारीख़ वारा लिखो त हिकिड़ो नाबीनो उथी पुछो साईं मां नाबीना आहियां कीअं अचां। रसूल फरमायो कि पाड़े वारे खे चओ त वठी अची, जे न त का रस्सी ॿधी छॾ उन ते वठी बि ईंदो कर। जमात जी एतिरी ताक़ीद। वरी हिकिड़े चयोसीं असांजो कपिड़ो ई हिकिड़ो आहे, घर वारा सब वारे वारे ते नमाज़ पढ़ंदा आहियूं, गुरबत जो ज़मानो आहे, इन करे हाणे मां कीअं अचां। रसूल फरमायो त तूं अॻु में अची नमाज़ पढ़ी वेंदो कर, पोइ ॿियनि खे वञी ॾे तो नमाज़ पोइ पढ़नि। जमात जी बि एतिरी ताक़ीद त नमाज़ बि अची पढ़ो। 23 साल हाणे लिखो त कर 5 वक़्त रोज़ाना, महीने में घणो थियो, साल में घणो थियो, 23 सालनि में घणो थियो। हाणे 23 सालनि में रसूल इहा नमाज़ पढ़ी ॾेखारी। उन खां बाद जंग सफ़ीन लॻी आहे मौला अली अलैहिस्सलाम जे ज़माने में, जंहिंमें तक़रीबन 26 साल आहे। रसूल खां बाद 26 सालनि में 23 साल जे नमाज़ खे 5 वक़्त रसूल पढ़ी ॾेखारियो। उन नमाज़ जो हाल इहो थियो जो साहबा सब उन्हनि खे नारो हणो पियो त अॼु असांखे अली रसूल वारी नमाज़ यादि ॾियारी आहे। एतिरो फ़र्क़ु अची वियो नमाज़ में जो साहबा खे नारो हणो पियो। हाणे अंदाज़ो लॻाए त 23 साल एतिरा दफ़ा रसूल नमाज़ पढ़ाई ॾेखारी ऐं चयईं, हुकुम ॾिनई, ॿुधायईं। उन खां पोइ बि हींअर हाल आहे। अञा हींअर बि तव्हां ॾिसो था त को हिते ॿधी वेठो आहे, को हीअं कयो वेठो आहे, को कीअं कयो वेठो आहे। अञा ताईं बि मुतफ़िक़ न आहिनि त रसूल नमाज़ कीअं पढ़ी आहे। ऐं सिर्फ़ु इन करे जो अहल बैत खे छॾे ॾिनो। अहल बैत अलैहिस्सलाम खे छॾे ॾिनो। इन जो नतीजो इहो थियो जो हींअर ॾिसो था पिया छा हाल थी वियो आहे।
पोइ इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ही अजर रिसालत मोहब्बत अहल बैत में अवां जो फ़ाइदो आहे, मुंहिंजो ज़ाती फ़ाइदो को बि कोन्हे को। तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो आहे जो तव्हां हिन सां जेकर मोहब्बत रखंदव त निजात मिलंदव। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी मौला अली बिन अबी तालिब जे लाइ हज़रत अबू ज़र ऐं हज़रत हुज़ैफ़ा ॿई सहाबी रसूल आहिनि। ॿिन्ही सहाबियुनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो इज़ा रअयतुम अन्नास सलक वादियन, ए अबू ज़र ए हुज़ैफ़ा, जॾहिं मूंखां बाद ॾिसजो चाचे की नंढ थी देने को सलवात मोहम्मद वाले मोहम्मद की ज़ात पे बुलंद तर सलवात। मौला वारिस माण्हू जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस खे सभिनी नक़ल कयो, घणो करे किताबनि में नक़ल थियल आहे। रसूल फरमायो जॾहिं ॾिसो त माण्हू सभु हर को पंहिंजो पंहिंजो मूंखां बाद दग जोड़े वियो आहे। सलक कुल्लु नास वादियन, हर माण्हू पंहिंजो पंहिंजो दग ठाहे वरितो आहे। उहो सलक अली वादियन, अली वरी सभिनी खां जुदा पंहिंजो रस्तो जुदा ठाहियो। हर माण्हू बि रस्तो जुदा ठाहे वियो आहे ऐं अली वरी सभिनी खां जुदा पंहिंजो रस्तो ठाहियो आहे। हाणे अबू ज़र खे फरमायो या अबा ज़र फमसिक बिविलायत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। अबू ज़र ऐं हुज़ैफ़ा ईअं जॾहिं ॾिसो त सभिनी जुदा जुदा रस्ता ठाहे छॾिया आहिनि त अली इब्न अबी तालिब सां तमस्सुक रखो। छाजे करे लन युदखिलक फी ज़लालत वलन युखरिजक मिनल हिदायत, जो अली खे कॾहिं बि गुमराही में कोन विझंदो, अली खे कॾहिं बि गुमराही में कोन विझंदो ऐं कॾहिं बि हिदायत खां ॿाहिरि कोन कढंदो। अली अलैहिस्सलाम सां हूंदो त हिदायत में हूंदो, गुमराही में कोन पवंदो। इन करे पाण सभिनी खे छॾे अली जी दामन खे मज़बूती सां छॾिजो। हाणे अंदाज़ो लॻाए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरी कोशिश कई आहे त हर ॿिए सां मोहबत हूंदी त सही दीन सिखंदा। हाणे इन उनवान सां जेकर ॾिसबो हींअर, हाणे अॼोके हिसाब से वरी ॾिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, रसूल फरमाए थो याती मिन बादी अल नास ज़मानुन यफिरून मिनल उलमा कमा तफिरुल गनम मिनल ज़िब। रसूल फरमाए थो हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो मुंहिंजी उम्मत ते जो माण्हू उलमा खां ईअं भॼंदा जीअं बकड़ बकरी खां भॼे, बकरी खां बकड़ भॼे, रसूल जी हदीस आहे। हाणे अॼुकल्ह आहे ईअं न, हाणे उलमा जी वज़ाहत इहा आहे त जीअं बकड़ खां बकरी डिॼी भॼंदी आहे, अॼोके उलमा खां माण्हू ईअं भॼंदा। हाणे इहा त चङी ॻाल्हि कोन जो रसूल सां ॿुधाए त हीअं थींदो। इन करे रसूल फरमाए थो त उन्हनि माण्हुनि खे ख़ुदा 3 सज़ाऊं ॾींदो। जेके उलमा खां भॼंदा, दीन सिखणु कोन चाहींदा, दीन सिखंदा कोन, दीन जी वज़ाहत उलमा खां कोन पुछंदा, पाण खे दीन जी ख़बर अथनि कान, पाण खे दीन जी ख़बर कान अथनि, पाण दीन में एतिरा आहिनि किन के दुनिया में लॻा पिया आहिनि। हाणे उहो त कंहिं आलम खां रुजू करे उन खां पुछनि न त असुल दीन छा आहे। इन करे जेकॾहिं आलम खां दीन नथा पुछनि ऐं उलमा को नफ़रत कनि था, बेज़ारनि, भॼंदा था, लिकंदा था वधनि, रसूल फरमाए थो 3 सज़ाऊं मिलंदनि। मौत, मर्ग, मुफ़ाजात। मुफ़ाजातन वेठे वेठे माण्हू मरी वेंदो, इहा सज़ा आहे अल्लाह जे तरफ़। रसूल फरमाए थो इहा सज़ा आहे ख़ुदावंद आलम जे तरफ़ां आलमनि खां भॼण ऐं परे नफ़रत करण जी, ओचिती मौत। ॿियो लम यस्तजिब दुआउहुम, रसूल फरमाए थो टियों ॿियो इहो थींदो त दुआ घुरंदा त साईं ही कमु थिए, ही कमु थिए, दुआ बि हुनजी ख़ुदा क़बूल कोन कंदो। हेॾो माना उलमा खां भॼण जी सज़ा ख़ुदा मुक़ररु कई आहे त ओचिती मौत बि घणी थी वेंदी, रिस्क में बरकत बि ख़तम थी वेंदी।